मुल्क में पोलियो जा 3 नवा केसिस साम्हूं अची विया आहिनि। सिहत वारे क़ौमी इदारे लखी मुरवत, उत्तर वज़ीरिस्तान ऐं उमरकोट मां हिकु नओं केस रिपोर्ट थियण जी तस्दीक करे छॾी आहे। सिहत खाते जे ज़रियनि मूजिबि लखी मुरवत में 15 महीननि जे ॿारड़े, जॾहिं त उत्तर वज़ीरिस्तान में 6 महीननि जे ॿारड़े पोलियो सबबि मुतासिर थी आहे। सिंध जे ज़िले उमरकोट में बि 5 वरहनि जी ॿारड़ी पोलियो सबबि मुतासिर थी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त 3 नवा केस रिपोर्ट थियण खां पोइ हलंदड़ साल मुल्क में रिपोर्ट पोलियो केसिस जो अंग 17 थी वियो आहे। हींअर ताईं ख़ैबर पख्तूनख्वा मां 10, सिंध मां 5, पंजाब ऐं गिलगित बल्तिस्तान मां हिकु केस रिपोर्ट थी चुको आहे। सिहत वारे क़ौमी इदारे जो चवणु आहे त पोलियो हिकु नाक़ाबिल इलाज बीमारी आहे जंहिं जो बचाव सिर्फ़ वैक्सीन सां ई मुमकिन आहे। हर पोलियो मुहिम में 5 सालनि खां नंढी उमिरि जे ॿारड़े खे वैक्सीन लाज़मी ॾिनी वञे। पोलियो वैक्सीन जे मुखालिफ़ कंदड़ ॿारनि खे समूरी ज़िंदगी जी माज़ूरी में मुब्तला करे सघे थी। सिहत खाते जो क़ौमी इदारे मूजिबि पोलियो जे ख़िलाफ़ जंग में वालिदैन जो किरदारु इंतहाई अहम आहे। हर गैर वैक्सीनेटेड ॿार ॿियनि जे लाइ बि ख़तरो बणिजी सघे थो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा रहूं त सिहत खाते में भरदक मची वियो आहे। मुल्क में 3 नवा केस साम्हूं अची विया आहिनि। लखी मुरवत, उत्तर वज़ीरिस्तान ऐं उमरकोट में हिकु नओं केस साम्हूं आयो आहे।